लाड़कानी में वाक़िया कंदासीं। लाड़कानी जी सचल थाने जी हद में कांगी मेडिकल सेंटर में इलाज दौरान पीरसन फौत थी वियो आहे। फौती पीरसन जे वासन एहतजाज कंदे डॉक्टरनि ते मुबैना लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। वासन मौजूब ॻोठ कायमगोपांग वासी सैयद सचल शाह खे पथरीअ जे इलाज लाइ अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब हू फौत थियो आहे। लाड़कानी में खबरवासी शेयर कई पिया। लाड़कानी के सचल थाने जी हद में कांगी मेडिकल सेंटर में इलाज दौरान पीरसन फौत थी वियो आहे। फौती पीरसन जे वासन एहतजाज कंदे डॉक्टर ते मुबैना लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। वासन मौजूब ॻोठ कायमगोपांग वासी सैयद सचल शाह के पथरीअ जे इलाज लाइ अस्पताल आंदो पियो, जिते डॉक्टर जे मुबैना गफ़लत सबब हू फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वर रिंद खां। जी मुनव्वर, आगाह कजो। हाजी, लाड़कानी सचल थाने की हद के खानगी मेडिकल सेंटर पे डॉक्टर की मुबैना गिफ़लत सबब पीरसन फौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ हुनजे वारसनि डॉक्टरनि के खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। मां ॿुधाइण वारा त कोटड़ी जे ॻोठ कायम खान गोपांग वासी 25 वरनि जो सैयद सचल शाह उनके लाड़कानी जी अस्पताल में जो प्राइवेट सेंटर है उनके पथरी के ऑपरेशन लाइ दाख़िल कयो वियो हो, जिते ऑपरेशन दौरान डॉक्टरनि जी मुबैना गिफ़लत सबब मरीज़ जेको आहे उहो फौत थी वियो, जंहिंखां पोइ उनजे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं हुते दावूं कयूं ऐं इल्ज़ाम लॻायो त डॉक्टरनि ग़लति ऑपरेशन करे असांजे हमराह खे जेको आहे मारियो आहे ऐं उन्हनि मुतालबो कयो आला अख़्तियारनि खां ऐं सिहत जी सूबाई वज़ीर खां त लाड़कानी में जेके प्राइवेट डॉक्टर आहिनि, क्लिनिकूं हलाइनि था या मेडिकल सेंटर आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजो जेको मरीज़ हुन में फौत थी वियो आहे उन सां इंसाफ़ कयो वञे। जी मेहरबानी मुनव्वर रिंद तफ़सील ॾियण जे लाइ।